अल्लाह ताला फरमायो ये मुजरिम हिक ॿिए खां पुछा कंदा त मां सलककुम फी सक़र, अॼु जहन्नम में छो पिया हो? मां सलककुम फी सक़र, कंहिं तव्हांखे जहन्नम जो रस्तो ॾसे छॾियो, जहन्नम में पिया हो। कलमो बि पढ़ंदा हुयो, मोमिन बि सॾाईंदा हुयो, उन खां बावजूद बि तव्हां जहन्नम में पिया हो। मां सलककुम फी सक़र, छाजे करे? पोइ जहन्नमी चवंदा क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, दुनिया जे अंदरि असां निमाज़ न पढ़ंदा हुआसीं। क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, जहन्नम में हिक ॿिए खां सुवाल कनि था, अड़े तूं त मुसलमान हुए, तूं त चवंदे त मां कलमे वारो मोमिन मुसलमान आहियां, पोइ जहन्नम जो रस्तो तोखे कंहिं ॾसियो आहे? अॼु जहन्नम में कीअं पहुतो आहीं? क़ालू, उहे जहन्नमी वरी जवाब ॾींदा लम नकु मिनल मुसल्लीन, असां निमाज़ पढ़ण वारनि मां न हुयासीं, असां निमाज़ न पढ़ंदासीं। अॼु निमाज़ जे न पढ़ण जो असांखे सज़ा इहा मिली आहे त अल्लाह ताला जहन्नम में मोकिले छॾियो। वलम नकु नुतइमुल मिस्कीन वकुन्ना नख़ूज़ु मअल ख़ाइज़ीन, न निमाज़ पढ़ीसीं, न ग़रीबनि मिस्कीननि खे खाधो खारायोसीं, अञा बि दीनदारनि जे मथां टोकूं कंदासीं। वकुन्ना नख़ूज़ु मअल ख़ाइज़ीन, जेके अल्लाह वारनि जे मथां, जेके दीनदारनि जे मथां, जेके मुसलमाननि जे मथां, जेके क़ुरान वारनि ऐं तौहीद वारनि जे मथां टोकूं कंदा, असां उन्हनि सां गॾिजी बीहंदासीं। अॼु इन सज़ा जे करे अल्लाह ताला जहन्नम में मोकिले छॾियो आहे।